पनुआ अकेला उन जे भर पासे सेप्को वापदा पारां शहर ऐं बहराड़ी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सख़्त गर्मी ऐं बरसात जे गंदे पाणी जी मौजूदगी में ट्रांसफार्मर ऐं तारूं लाहिण ते पनुआ अकिल तालुके में बिजली जो वॾो बहिरान पैदा थी वियो आहे। हज़ारे माण्हू बिजली बहिरान सबबि सख़्त मुतासिर थिया आहिनि। केतिराई ॿार बुज़ुर्ग पीरसन औरतूं डायरिया मलेरिया गैस्ट्रो जे मूसी मर्ज़नि में मुब्तला थी अस्पतालुनि में पहुता आहिनि। सेप्को मूजिब डिफॉल्टरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थी रही आहे। मीटर वारनि जी बिजली बेकाटा, घरेलू ईंधण, तकवा मस्जिद, शाही बाज़ार बिजली वारा ऐं ॿिया ट्रांसफार्मर वापदा वारा लाहे विया। ILS फयाज़ बिट्टो सार्फिन खे हुकुम ॾिनो आहे त ट्रांसफार्मर ख़राब आहिनि। अवाम फी ट्रांसफार्मर जो 5 लख चंदो करे ॾिए त इन्हनि जी मरम्मत करायूं, जंहिं ते अवाम सार्फिन मछिड़जी आपे मां निकिरी आफ्ताब शाह, वहीद इंधण, शकूर सतार महर, लुकमान चाचड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में सेप्को ऑफिस समेत माण्हुनि पारां इनायत ॻोठ, पीर चंदू, शाही बाज़ार मां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सेप्को ऑफिस वटि धरणो हयो ऐं करोड़नि जी करप्शन ऐं लखें रुपयनि जी ॿी मुंतक़िली हासिल करण लाइ वापदा में करप्शन ऐं हथ सां बहिरान पैदा करण जो ILS फयाज़ भुट्टो ऐं उन जे गैंग खे ज़िम्मेवार करार ॾींदे एहतिजाज जारी रखण जो ऐलान कयो। हुननि चयो त बिजली न हुजण सबबि पनुआ अकिल शहर उदाही में ॿुॾल आहे ऐं चोरनि जो आज़ार वधी वियो आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।